इतलात खाते जी वफ़ाक़ी वज़ीर शबली फराज चयो आहे त मुल्क में हाणे सियासी बदमाशी हलण न ॾींदासीं। कुछ मुखालिफ़ धुरनि इदारनि में टकराव पैदा करण जी नाकाम कोशिश कई आहे। अयाज़ सादिक माफ़ी भी नथो वठे। मुल्क ख़िलाफ़ गलत ॻाल्हाईंदड़नि सां नरमी सां पेश न ईंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इतलात खाते वारे वज़ीर शबली फराज चयो त मुल्क में हाणे कंहिंखे बि सियासी बदमाशी करण न ॾींदासीं। अॻूणियुनि हुकूमतनि पाकिस्तान खे अॻी काफ़ी नुक़सान ॾिनो। मुल्क के कर्ज़नि जे धुबण में धिकियो वियो। इमरान खान वागू संभालियूं त मुल्क कंगाल हो। हुन चयो त इमरान सरकार जे बहितर पॉलिसियुनि सबबि अॼु मुल्की मईशत बहितर थी आहे। हाणे वरी मुल्क ख़िलाफ़ साज़िशूं पई थियनि। ॿाहिरीं ऐं अंदरीं क़ुवतनि खे नाकामी खां सवाइ कुझु न मिलंदो। शबली फराज वधीक चयो त पाकिस्तान में हिन वक़्तु हाइबर्ज वार हले पई। मुल्क ख़िलाफ़ साज़िशूं पई थियनि। मुसलसल नाउमीदी पैदा करण जी कोशिश कई पई वञे, पर मुखालिफ़नि जा इहे हुरबा बि नाकाम थी वेंदा। हुन चयो त मुल्क में नाउमीदी पैदा करण सुठी ॻाल्हि नाहे। इदारनि में टकराव जहिड़ियूं हालतूं पैदा कयूं पई वञनि, जंहिंसां पाकिस्तान खे नुक़सान रसंदो। इतलात खाते वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त नून लीग अॻवान अयाज़ सादिक जो बयान मुल्की सलामती ते हमले बराबरि आहे। हुन चयो त पाकिस्तान ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़नि सां हरगिज़ नरमी सां पेश न ईंदासीं।